जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं ठुल बी स्टेशन थाने जी हद शेरवा वटि, जिते करमपुर जे सहाफ़िन जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़िन पारां मेन रोड ब्लॉक करे रोड ते जेको आहे धरणो हुयो आहे। जी नाज़रीन, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 हफ़्ता अॻु नामालूम जवाबदार ठुल बी सेक्शन थाने जी हद मां करमपुर जे सहाफ़ी दरिया ख़ान जी जेको आहे मेराण कार चोरी करे विया, जेका हिन वक़्त ताईं हद जी ठुल बी सेक्शन पुलिस जेको आहे कार रिकवर न कराए सघी आहे। वाक़े ख़िलाफ़ सहाफ़िन जेको आहे त कंदकोट ठुल रोड ते धरणो हणी मेन रोड खे ब्लॉक कयो आहे। हिन वक्त धरणे में मुख़्तलिफ़ शहरनि जा सहाफ़ी शरीक आहिनि। अचो त वाक़े जे हवाले सां उन्हनि सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं था। पुलिस बी सेक्शन जेको आहे सो जेको बि SHO ईंदो आहे उहो ॾुहियारनि जो यार थी करे ईंदो आहे। ऐं हिते ज़्यादातर ॾुहियारी घटि पुलिस ख़ुदि पाण ई जेको आहे सो ॾुहियारी आहे। असीं SSP नए आयल SSP खां जेको आहे सो मुतालबो कयूं था त खुदारा 20 ॾींहं खां ज़्यादा अरसो गुज़री चुको आहे। सहाफ़ी जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहनि ते सरापा एहतिजाज रहिया ऐं सहाफ़ी जी कार जेको आहे सो अञा ताईं रिकवर न थी आहे। इन मां इहो साफ़ ज़ाहिर आहे त पुलिस उन में का बि दिलचस्पी न थी वठे ऐं पुलिस जा ई अमलदार उन में चोरी में मुलविस आहिनि। असीं कंदकोट, कशमोर, जेकाबाद ऐं प्लस मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके बि सहाफ़ी सियासी समाजी हिन वक़्तु सरापा एहतिजाज आहियूं ऐं एतिरो अर्सो गुज़रण जे बावजूदि बि कोई बि पुलिस अमलदार न को तसली ॾियणु आयो आहे, न को ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहे, न ई का SSP ऑफिस में कंहिं सहाफ़ी खे जेको आहे सो मिलणु ॾिनो वञे थो त हू पंहिंजो जाइज़ मुतालबो कंहिं SSP ऑफिस जे साम्हूं रखे SSP वटि पेश करे। ऐं ना आयल SHO आहे, इन खे SHO खे हटाए करे SHO जे ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे जेको आहे सो सहाफ़ी दरिया ख़ान जी कार रिकवर कराई वञे, न त ही धरणो असांजो एतिरे ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं असांखे तसल्ली बख़्श जवाब न मिलंदो ऐं रिकवरी जी ख़ातिरी न कराई वेंदी। रहीम करमपुर थाणो ऐं ठुल बी सेक्शन थाणे जो जेको आहे त बॉर्डर लॻे थो। इन ॿिन्ही थाणनि जे विच में एतिरी त बदअमनी थी वई आहे जो जेको बि घरां निकिरे थो उहो गैर महफ़ूज़ आहे। अगरि हुनजी मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिलां फुरे उन्हनि खे जेको आहे त ख़ाली हथें ॾुहियारी घर वापसि करंदा। पुलिस जी नाइली खुलियल नज़र अचे थी। 20 ॾींहं गुज़री विया आहिनि। असांजे सहाफ़ी आवाज़ TV न्यूज़ जे रिपोर्टर दरिया ख़ान बंगलानी जी घरां कार चोरी थी वई त हिन वक्त ताईं उहा कार रिकवर न थी सघी आहे। हीअ असीं जेके बि सहाफ़ी बिरादरी अॼु रोड ते मजबूरन निकिरी आया आहियूं। असांजो ही पुरअमन एहतिजाज आहे त असां मुतालबो था कयूं DIG लाड़काना खां, SSP जेकाबाद खां त अमन ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं असांजे सहाफ़ी जी चोरी थियल जेका कार आहे उहा वापसि कराई वञे। असांजो एहतिजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं असांजे सहाफ़ी दोस्त जी गाॾी वापसि कोन थी थिए। मां तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां सहाफ़िन जो। अर्ज़ी हुआ त सर जॾहिं पहिरें ॾींहुं SHO आयो 10 मिंट 4 कलाकनि खां पोइ, उन खां पोइ SHO मूं ॾिठो ई न आहे, न DSP मुंहिंजे राब्ते में आयो आहे, ॼणो कार चोरी ई न थी आहे। हे त असां सहाफ़िन सां इहो ज़ुल्म आहे, आम माण्हू सां कहिड़ो हूंदो। आए ॾींहुं बीठल हद में कॾहिं मोटरसाइकिल, कॾहिं माण्हू, कॾहिं छा अगवा थियनि था। असांखे हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हीअ पुलिस आहे, मश्करनि जो ॻोठु आहे, बी थाणो आहे। तव्हां SHO अचे, SHO सॼो ॾींहुं पंहिंजे हाउस ते सुतो पियो आहे, DSP खे ख़बर न आहे, SHO कंहिं माण्हू खां पुछण लाइ तयारु न आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त अॻु में कुझु हिन माण्हू पकड़िया, उहे ईअं डील करे छॾे ॾिनऊं, पर असांजी गाॾी रिकवर न थी सघी। गाॾी रिकवर लाइ मूं SP ऑफिस 2 दफ़ा वियुसि, SP हाउस खां ई न निकितो। DIG ऑफिस वियासीं, पोइ हिकिड़ो मीडिया ते मां नथो ॼां पहाको फ़ैसिलो बि करे जहान ख़ान, उहा DIG इंक्वायरी रखी पंहिंजो इन DSP वटि। हाणे जॾहिं DSP ते मां कंप्लेनर आहियां त DSP उहो कहिड़ो फ़ैसिलो ॾींदो, पंहिंजे हक़ में ॾींदो, मुंहिंजे हक़ में थोरो ई ॾींदो आहे। त मथां खां वठी हेठि ताईं का असांखे कारकर्दगी हिननि जी नज़र नथी अचे। बहरहाल असांजो धरणो जेको आहे इंशाअल्लाह अॼु देरि ताईं कहिड़े टाइम ताईं हिते रहंदो। SP ऑफिस SP बि नओं आयो आहे, सुभाणे SP ऑफिस दोस्तनि सां सलाह मशवरो करे या DIG ऑफिस उते वेंदासीं। इंशाअल्लाह धरणो असांजो जारी सारी रहंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ही धरणो बदअमनी के ख़िलाफ़, चोरनि ऐं फोरनि के ख़िलाफ़, कार चोरी के ख़िलाफ़, मोटरसाइकिलनि जे फुरनि के ख़िलाफ़ ऐं असांजे सॼे इलाइक़े खे नोगो एरिया ऐं वाना वज़ीरस्तान बनायो वियो आहे।
पुलिस ॼाणी बाणी बिल्कुलु लातालुक बणियल आहे। असांजे SH बी सेक्शन जो कमु रुगो पैसा वसूल करणु आहे। को ग़रीब को मिसकीन को अबोज माण्हू आयो आहे फाथो उन खां पैसा वसूल कयो वञे। 12 इन जी शिकायत SSP खे कई आहे, DSP साहब खे कई आहे, आला अमलदारनि कई आहे। उन जे बावजूदि बि हिन धाड़े लाइ फोरू SHO खे बरक़रार रखी वेठा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे मारूफ़ सहाफ़ी ऐं पाड़ेसरी दोस्त मीर दरिया ख़ान जी कार चोर काए विया आहिनि। इनखे 15-20 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं बाज़ियाब न आहे थी। रुगो ई दिलासा ॾेई रहिया आहिनि। असां मुतालबो था कयूं त फौरी तौर हिनखे बाज़ियाब कयो वञे। ऐं ख़ासि तरह ही जो करमपुर नज़रवार रोड आहे इहो त चोरनि जे हवाले आहे। ऐं परियां वरी मक्सी ऐं करमपुर रोड आहे इहो बि फोरनि जे हवाले आहे। आख़िर माण्हू वञे काॾे? माण्हू यकीन ॼाणो त को ॿार जे करे स्कूटर ते छॾणु वञूं था उहो बि महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं को तेल वठणु वञे त उहो बि महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं को सलफ सौदो वठणु वञे त उहो बि महफ़ूज़ न आहे। आख़िर माण्हू काॾे वञे? हीअ चवनि पिया त असां ऑपरेशन कंदासीं, कच्चे जे धाड़नि खे पकड़ींदासीं। ही नाल तरीन सरकार आहे। यकीन ॼाणो असां सम्झोसीं त हीअ जेको वज़ीर आला साहब आहे, हाई कोर्ट जो रिटायर्ड जज आहे, इन में का गैरत हूंदी, पर हे त गैरत जी हिन वटि त गैन ई कोन्हे। हीअ त भाड़ जो तुंबो आहे, सॼी काबीना बि भाड़ जी तुंबी आहे। हिन वटि को हाल ई कोन्हे। हे रुगो पैसा गॾु करणो ऐं कमीशन खाइण आया आहिनि। असां सम्झोसीं कुझु न कुझु कंदा, पर हे कच्चे में त वञण जे बजाए रोड जे मथां जेके धाड़ियल वेठा आहिनि, अवां अंदाज़ो को रोड जे मथां वेठा आहिनि, का तकलीफ़ न आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ बि कुझु करण लाइ तयारु न आहिनि। इन करे जेसि ताईं इन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन न थींदो, कार बाज़ियाब न थींदी, स्कूटर वापसि न थींदा, इलाइक़े में अमुन न थींदो, जमात इस्लामी मुज़ाहिरीन सां गॾु आहे, सहाफ़ियुनि सां गॾु आहे, इलाइक़े वासियुनि सां गॾु आहे। असांजो मुतालबो आहे इलाइक़े में अमुन करायो। असांजो मुतालबो आहे इलाइक़े में फोरन ते कंट्रोल कयो। असांजो इलाइक़ो आहे मुतालबो आहे त ॾींहं ऐं राति माण्हुनि खे अमुन ऐं सुकून था कयो। ॾिसो मां सम्झां थो ही बदमनी जेका लहर आहे, असीं सहाफ़ी कलमदणी जेके ॿियनि जे आवाज़ खे उथनि था, उहे पाण गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। पूरो इलाइक़ो धाड़ियलनि जे चंबे में दहशत जो अलामत बणियल आहे। पुलिस नाले त का शइ बि न आहे। मां सम्झां थो ही बदमनी जे बाह में जेके ही रियासत मुलविस आहे। असीं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त हिकु कलमदणी महफ़ूज़ न आहिनि त आम माण्हुनि जो छा असर हूंदो। आम माण्हू सुबुह जो घरां निकिरे थो, उहो शाम जो वापसि बि ईंदो न ईंदो, इहो अलाह ते माण्हू सो घर वारा परेशान थियनि था, हालात रखी घरां निकिरनि था। ख़ुसूसन मां DIG नासिर आफ्ताब पठान साहब अवांजो जेको अॻ में तव्हां SSP तौरु सरअंजाम ॾिना, शायदि उहो तव्हांजो दौरु भलो ऐं मुतालबो कयां थो ख़ुसूसन DIG नासिर आफ्ताब पठान साहब खां त तव्हां SSP कश्मीर SSP जैकाबाद खां त ॿिनी जेके ॿई ज़िला आहिनि असांजा गॾियल ज़िलो अॻ में त सो इन्हनि जे फौरी तौरु ध्यानु ॾेई असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं मुतालबो कयूं था त दरिया ख़ान बंगलानी जी गाॾी चोरी थी आहे उहो वापसि कई वञे ऐं साफ़ उनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी नाज़रीन, धरणे में शरीक सहाफ़ी अॻवाननि जो चवणु हो त नामालूम जवाबदारनि पारां 3 हफ़्ता पहिरियां ठुल बी सेक्शन थाणे जी हद मां करमपुर जे सहाफ़ी दरिया ख़ान बंगलानी जी जेका त उताक तां मेहरान कार जेका चोरी कई वई। हिन वक़्तु ताईं हद जी पुलिस नई कार रिकवर कराई आहे, नई मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी आहे। सहाफ़ियुनि जो चवणु हो त पुलिस वाक़े ख़िलाफ़ कख भञी बीणो न कयो आहे ऐं हिननि इहो मुतालबो कयो त चोरी थियल सहाफ़ी जी कार जल्द रिकवर न कराई वई त सिलसिलेवार एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़, शेरवा।